एडिशन ऑफ फ्रैक्शन अणपूर जो जोड़, अणपूर जो जोड़ असां सिखंदासीं मुख़्तलिफ़ छेदनि जी शिकिल में। हीअ हिकु भाङे ॿ आहे जेको असां पटीअ जे सूरत में ज़ाहिर कयो आहे। हुनजो जेको बिलू हिसो आहे स्काई बिलू, उहो हिकु भाङे ॿ खे ज़ाहिर अंश खे ज़ाहिर करे थो, टोटल हिसा ॿ आहे। ऐं हीअ हिकु भाङे चारि। हाणे हिकु भाङे ॿ ऐं हिकु भाङे चारि असांखे जोड़ करणु आहे। ॾिठो वञे त हिकिड़े जो छेद ॿ, ॿिए जो चारि। हाणे जॾहिं छेद मुख़्तलिफ़ हूंदा त जोड़ न थी सघंदो। रीज़न त हिकु भाङे ॿ वारो हिसो वॾो आहे ऐं हिकु भाङे चारि वारो हिसो नंढो आहे। त वॾो ऐं नंढो हिसो जॾहिं अणपूर में हूंदो जोड़ न थी सघंदा। तंहिंजे करे असांखे हिननि जो अहिड़ो हिसो ॻोल्हणो आहे जो हिकु जेतिरा हिसा थियनि ॿिन्ही अणपूरनि में, तॾहिं जोड़ थींदो। जंहिंजे करे असां LCD ॻोल्हींदा आहियूं, छेद वॾो ॻोल्हींदा आहियूं, वॾो आम पूरो डिनोमिनेटर, छेद हाईएस्ट कॉमन डिनोमिनेटर ॻोल्हींदा आहियूं। हाणे हिते वॾो ॿनि जो खोड़ो चइनि ते लॻे थो त चारि असांजो हाईएस्ट आहे, पर उन सां गॾु जॾहिं ॿ चारि में चेंज थींदा त हुनजा अंश बि चेंज थींदा। उनजे लाइ असां ही 4 LCD आहे हिननि जी। त हाणे हिकु भाङे ॿ, हिकु भाङे ॿ खे ॿिया हिसा आहिनि, इन्हनि खे असांखे इनखे बि चइनि हिसनि में तक़सीम करणो पवंदो। हीउ चइनि हिसनि में थी वियो। हाणे तव्हां ॾिसो त हेठिएं अणपूर ऐं मथे अणपूर जा हिसा बराबरि आहिनि। हाणे आसानी सां हिननि जो असां जोड़ करे सघूं था। हाणे हिकु भाङे ॿ जो अंश हिकु मां ॿ थी वियो, छो जो ॿ हिसा थी विया, प्लस हिकु, हिकु भाङे चारि वारो साॻियो ई रहंदो, छो जो हुन में का चेंजिंग न आई आहे। असां जोड़ कयोसीं त 3 भाङे 4 जवाबु आहे। आसान तरीन तरीक़ो 3 असांजा। ही ॿियो मिसाल आहे, हिकु भाङे 3, हिकु भाङे 3, हिकु भाङे 3, 2 भाङे 3 ऐं हिकु भाङे 5 असांखे जोड़ करणु आहे। हाणे मथीं पटी 2 भाङे 3 खे उते हिकु हिकु टोटल अणपूर में हिसा 3 आहिनि जेको छेद ज़ाहिर करे थो, ऐं 2 हिसा खयल आहिनि, ऐं हेठि टोटल 5 हिसा, हिकु हिसो खयल आहे, जोड़ करणो आहे। हिते छा आहे त ॿिन्ही जा छेद मुख़्तलिफ़ आहिनि ऐं हिसाब 3 वारो जेको हिसो आहे उहो तमामु वॾो आहे, 5 वारो जेको हिसो आहे नंढो आहे। हिसा असांखे बराबरि करणा पवंदा। बराबरि जो क़ाइदो त असांखे LCD ॻोल्हणी पवंदी, हाईएस्ट कॉमन डिनोमिनेटर। उहो हिते जॾहिं त ॿई प्राइम नंबर आहिनि त 15 खां 15। जॾहिं असांजी 15 LCD थी वई त हिननि ॿिन्ही अणपूरनि खे बि 15 हिसनि में असां तक़सीम कंदासीं। जॾहिं इहे ॿई 15 हिसनि में तक़सीम थी विया, हीअ तव्हांजे अॻियां 15 हिसनि में अणपूर ओतिरा ई आहिनि, छेद ओतिरो ई आहे, सिर्फ़ु हिसा वधीक थिया। हाणे असांखे तक़सीम करण में आसानी, जमो करण में तमामु आसानी थींदी। हाणे 3 जे जाइ ते 5 हिसा थी विया मथे अणपूर में, ऐं हेठि 1 जे जाइ ते 3 हिसा थी विया। त हाणे जीअं त अंश वधी विया त अंश बि असां इहे ई रखंदासीं। 2 चेंज थी विया असांजा 10 में मथे अणपूर में, ऐं असांजो हिकु जेको 5 वारो आहे उहो चेंज थी वियो 3 में। त 10 + 3 बराबरि 10 + 3 बराबरि थी विया 13। इहो असांजो 13 जवाबु अची वियो। हीअ अणपूर जो आम कहिड़ो बि तव्हांखे हिसाब मिले सवलाईअ सां हिन तरीक़े सां तव्हां जोड़ करे सघो था, जेको तमामु आसान आहे। हीअ असां अणपूर आहे 5 भाङे 8, 4 भाङे 5। हाणे असांजो हिते छा कंदासीं, ॿई 8 ऐं 5 8 जा वॾी न आहिनि, त हिते बि असांखे LCD ॻोल्हणी आहे, हाईएस्ट कॉमन डिनोमिनेटर। 5 8 40 थींदी, उन सां गॾु अंश बि ॻोल्हणो पवंदो। त हिते अंश बि असांखे मिली वेंदो ज़रब जे अमल ज़रिए, ऐं असांखे छेद बि कॉमन मिली वेंदो। मुख़ालिफ़ छेद जी, मुख़ालिफ़ अंश ऐं छेद खे ज़रब कंदासीं। हीअ 5 ज़रब कंदा 5 भाङे 8 खे, अंश खे बि छेद खे बि ज़रब जो अमल कंदासीं। ज़रबिया बराबरि 5 × 5 = 25, 8 × 5 = 40।
असांखे जेको जे छेद वधी वियो 40 थी वियो 8 मां त अंश बि वधी 25 थी वियो। इहो तरीक़ो हमेशह तव्हांजे लाइ। हाणे असां 8 सां वरी कंदासीं 4 ऐं 5 खे ज़रब कईसीं, हेठि असांखे LCD साॻी मिली, अंश हुनजो 32 थी वियो। हाणे 25 जीअं त छेद वधियो, अॻ में जीअं तस्वीरुनि ज़रिए तव्हां सम्झी आहियो, छेद वधियो त अंश बि वधी वियो। हाणे असां हिननि जो आसानी सां जोड़ करे सघंदासीं। हीअ अंश असां मथीं बार ते रखिया, हाणे असां छेद रखंदासीं। हीउ छेद ॿिन्ही जो हिकिड़ो ई आहे त हिकिड़ो ई रखंदासीं असां, प्लस असांजो थी वियो 25 प्लस 32 भाङे 57 भाङे 40। इनखे जॾहिं असां सादी सूरत में आणींदासीं, हिकु सॼो 17 भाङे 40 थी वेंदा। इनखे गॾियल अणखूअ में तब्दील कयोसीं, छो त अंश छेद खां वॾो हो त उनखे गॾियल में कयोसीं। हाणे हिते चेक एंड मैच मथां लिखिजी आयो आहे, चेक एंड मैच असां इनवर्स में। हाणे हिते 32 जेके आहिनि असां जोड़ कयासीं, पर हाणे 32 कट कंदासीं, जेको जवाबु मिलियो आहे 57 भाङे 40 उन मां त असांजी चेक एंड मैच थी वेंदी। त साॻा ई ॾिसूं असांखे 25 मिलनि था त शागिर्द पंहिंजो हिसाबु पाण करे चेक एंड मैच करे सघनि था। अचो 57 भाङे 40 जेको जवाबु हो उन मां असां 32 जेके जोड़ कया हुआसीं उहे हाणे कट कंदासीं। कट जी निशानी त असांखे जवाबु 25 भाङे 40 मिलियो, जेको शुरूआत में आहे। त इन मां साबित थियो त हीअ असांजो हिसाबु सही आहे, चेक एंड मैच में बराबरि ही साबिती आहे। त तव्हां पंहिंजा हिसाब पाण करे जोड़ खे कट सां, वंड खे ज़रब सां चेक एंड मैच करे सघो था। चेक एंड मैच। ॿियो मिसाल, 1 भाङे 8 3 भाङे 7 साॻे ई तरीक़े सां छेद मुखालिफ़ अंश ऐं छेद खे ज़रब कंदो। 7 ज़रबींदड़ आहिनि त असांखे जवाबु मिलियो 7 भाङे 56। वरी 8 ज़रबींदड़ थींदा, 24 भाङे 56। हाणे अंश असां पंहिंजनि जाइनि ते रखंदासीं। जोड़ कंदासीं 24 ऐं 7 31 भाङे 56 असांजो जवाबु आहे। हाणे वरी असां हिननि खे चेक एंड मैच कटंदासीं, कट जो अमल करे। जेको अदद असां 24 जोड़ कयो उहो जवाब मां कट कंदासीं। 24 असां जवाब मां कट कयोसीं त असांखे जवाबु 7 भाङे 56 साॻियो ई मिलियो, जेको चेक एंड मैच जो बहितरीनु रिज़ल्ट। हाणे तव्हां कहिड़े बि क़िस्म जा जोड़ ऐं कट जा हिसाब हिन तरीक़े सां करे सघो था ऐं आसानीअ सां तव्हांखे अलॻि खोड़ा हाणे LCD ॻोल्हण जी, छेद ॻोल्हण जी ज़रूरत न पवंदी। यादि रहे कुझु ॿार चुक कंदा आहिनि, जॾहिं अणपूरनि ॿिनि अणपूरनि जी असां छेद ॻोल्हींदा आहियूं त हुनखे LCM चवंदा आहिनि। उहा LCM न हूंदी आहे, पर LCD आहे, हाईएस्ट कॉमन डिनोमिनेटर। त ही उमेद त तव्हांखे सुठो लाभ मिलियो हूंदो ऐं पंहिंजे क्लास में इन्हनि शयुनि खे पंहिंजे मैथ जे प्रैक्टिस दौरान दोहराईंदा रहंदव त तव्हांखे सुठो लाभ मिलंदो।